चढ़ चढ़ियो घोड़े ते लोंबड़ लोॾे बाह अदू शाह अब्दुल लतीफ़ चवे कंहिंखे ॾियां दाह जो अदालती सभु उथी विया तुंहिंजी नज़र में हिंदू नियाणी अलॻि आहे पर मुंहिंजी नज़र में हिंदू नियाणी क़ौम जी इज़त आहे वॾेरा शमशेर पिताफ़ी तुंहिंजे मथां लख लानत हुजे जीअं त मां SSP तनवीराम तुंहिंजो शेर बहादुर अर्ज़ थो कयां त तोखे ख़ुदा जे रसूल जो वास्तो आहे इमामनि जी शहादत जो वास्तो आहे त हिन शमशेर पिताफ़ी खे सरकार जे तरफ़ां फ़रियादी थी करे इन्ही खे जेको त जेल में विधो वञे ऐं इन्ही ते कुल दहशतगिर्दी जा कलम हया वञनि जीअं अॻिते कंहिं बि बेगरत खे सिंध जी न्याणी ॾे अखि ॾिसण जी ज़रूरत न थिए ऐं मां पंहिंजे दोस्तनि खे सिंध वारनि खे इहो अर्ज़ु कंदुसि त हर शहर में हर ॻोठ में हर गली में एहतजाज कयो पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो जीअं उहो ऐवाननि ताईं गूंजे ऐं हिन शमशेर पिताफ़ी कन्यर खे जेको आहे पंहिंजे कैफ़े किरदार ताईं में असांखे आसानी थिए महिरबानी कुर्ब